بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. جيد دوستان خبرات هي أسانجو برنامج التأملات القرآنية 86 हिस्सो क़ुरान जो किथां न किथां आयतूं ॾिसी ऐं उनजो तर्जुमो दोस्तनि खे करे ॾियूं था ऐं तअमुल कयूं था। छो था कयूं? अल्लाह ताला असांखे क़ुरान में जिथे किथे हुकुम करे थो त अफ़ला यतदब्बरून अल-क़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा। हिन क़ुरान खे छो नथा पढ़नि, छो नथा सम्झनि, छो नथा तदब्बुर कनि, जा हिननि जी दिलनि खे ताला लॻी विया आहिनि। जिथे किथे अल्लाह ताला क़ुरान में इहो चए थो अफ़ला यतदब्बरून अल-क़ौल, छो हिन लफ़्ज़नि खे कोन था सम्झनि। इहे अल्लाह जे हुक्मनि जे करे असीं किथे किथे आयतुनि खां फ़ाइदो वठूं था। जेतिरी असांखे अल्लाह ताला इल्मु ॾिनो आहे ख़ुलूस नियत ॾिए त माण्हुनि खे पहुचायूं, जेको तर्जुमो करे सघूं था। अॼोकी जेके असांखे आहे त इहो आहे क़ुल अऊज़ु बिरब्बिल फ़लक़। अल्लाह ताला चए थो आख़िरी सिपारे में इन सूरत में क़ुल अऊज़ु बिरब्बिल फ़लक़। इहा जेके अल्लाह ताला असांजे नबी करीम ते आयतूं इहे नाज़िल कयूं आख़िरी 2 सूरतूं जेके क़ुल अऊज़ु बिरब्बिन नास, क़ुल अऊज़ु बिरब्बिल फ़लक़। छो जो असांजे नबी करीम खे जादू जो असरु थी वियो हो। यहूदी जेके आहे मदीने में उन्हनि जादू कयोसि, पोइ इहे 2 सूरतूं नाज़िल कयूं हुयूं त नबी करीम पढ़ियूं, पोइ ठीकु थी वियो हो ऐं नबी खे तकलीफ़ बि अची वई। हिन आयत जेके आहे क़ुल अऊज़ु बिरब्बिल फ़लक़, इन जे बारे में आलिम जेके मुफ़स्सिर छा था चवनि त हीअ जेके आहे न, इन जो मक़सदु पहिरियां ॿुधायो क़ुल अऊज़ु बिरब्बिल फ़लक़। क़ुल अऊज़ु या मुहम्मद तूं चओ, ऐं इहो लफ़्ज़ नबी जे लाइ आहिनि ख़ासि ऐं असांजे लाइ आम, सॼे उम्मत जे लाइ सभिनि खे इहो अमल इन ते करिणो पवंदो। क़ुल अऊज़ु बिरब्बिल फ़लक़ जो मक़सदु जेको चओ या मुहम्मद अऊज़ु बिरब्बिल फ़लक़, अल्लाह जे हिन दुनिया खे, जंहिं आसमान खे, जंहिं हिन सुबुह ऐं रोशनी खे ऐं इशराक़ खे जंहिं पैदा कयो आहे, मां उन जो इस्तिआदा थो वठां, मां उन जो पासो थो वठां, मां उन जी ताक़त सां उन जे उलमा चवनि था त ऐं या मुहम्मद चओ क़ुल अऊज़ु बिरब्बिल फ़लक़ क़ुल मुस्तईदम बिरब्बिस सुबह वन नूर। सुबुह जो ऐं रोशनी जो जेको मालिक ख़ालिक आहे ऐं इशराक़ जो, उन जो मां ताक़त सां मां तव्हां शैतान जे खां बचाइण जी कोशिशि थो कयां। मिन शर्रि मा ख़लक़, मिन शर्रि मा ख़लक़, जंहिं अल्लाह ताला जेके बेकार मख़लूक पैदा कई आहे। मिन शर्रि गासिक़िन इज़ा वक़ब मिन शर्रि नफ़्फ़ाथाति फ़िल उक़द। इहे 4 शयूं असां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला हुकुम कयो त इन जी इस्तिआदा वठि। के हे छा आहिनि? रब अल्लाह ताला चए थो मुंहिंजो नालो वठी ऐं इहे शयुनि खां तूं यानी इस्तिआदा कर त तोखे अल्लाह साईं बचाए इन शइ खां। मिन शर्रि गासिक़िन इज़ा वक़ब, मिन शर्रि नफ़्फ़ाथात, जेके तावीज़ था कनि, जेके धागनि में था फूकिन, जेके तावीज़ लिखनि था, इहे सभिनि जो जेको आहे अल्लाह ताला असांजे नबी करीम खे इन सूरतुनि में, इन आयतुनि में शर्रि मा ख़लक़, पहिरियां जेके अल्लाह ताला हर मख़लूक बेकार पैदा कई आहे, उहे जिन उन में शामिल थी विया, शैतान, जिन सभई न, जिन त के मुस्लमान बि आहिनि, भला आहिनि, अल्लाह जा वली आहिनि, बुज़ुर्ग आहिनि, उहे असांखां बि भला आहिनि, जेके बुज़ुर्ग इबादतुनि वारा आहिनि। मिन शर्रि मा ख़लक़, जेके उन्हनि में बेकार आहिनि, जेके शैतान थी विया। मिन शर्रि गासिक़िन इज़ा वक़ब मिन शर्रि नफ़्फ़ाथाति फ़िल उक़द, जेके धागनि में फूकिन थियूं औरतूं, जा मर्द हुजनि, धागा जेके आहिनि, जेके तावीज़ लिखण वारा, उहे इंसान बि थी था सघनि, शैतान बि थी सघनि था, शैताननि में बि जादूगर आहिनि। मिन शर्रि हासिदिन इज़ा हसद, ऐं जेको हसद बि कनि था नबी करीम सां, तो साम्हूं सां सभु कंहिंसां इहो थी सघे थो, हसद जेके बि कनि था। इन्हनि सभिनि खां नबी अल्लाह ताला चए थो नस्तईज़ु बिरब्बिल फ़लक़, जंहिं आसमान खे पैदा कयो आहे, जंहिं सुबुह खे पैदा कयो आहे, जंहिं रोशनी खे पैदा कयो आहे। इहे जेके 4 शयूं आहिनि असांखे अल्लाह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़ासि शयूं इहे मोकिलियूं, छो जो नबी खे उन टाइम में तकलीफ़ थी वई। क़ुल अऊज़ु बिरब्बिल फ़लक़, चओ अऊज़ु बिरब्बिल फ़लक़, या अल्लाह तूं या जेको आसमान में आहीं, असां सां इल्म सां आहीं, त इहे शयूं जेके इन्हनि शयुनि खां तूं मूंखे बचा। मिन शर्रि मा ख़लक़, जेके तो पैदा कयो हुन बेकार मख़लूक। मिन शर्रि गासिक़िन इज़ा वक़ब मिन शर्रि नफ़्फ़ाथाति फ़िल उक़द, ऐं जेके इहे धागा ठाहिनि थियूं, या विकोड़नि थियूं, या धागे खे
पढ़ाई थियूं कनि उमिन शर्र हासिद ऐं जा हसद कनि थियूं इन्हनि शयुनि खां तूं अलाह ताला तूं असांखे बचा त इहा इस्तिआदा जेकी आहे त तमामु बहितरीनु शइ आहे इन मां इंसानु फ़ाइदो वठे ऐं इन शइ खे पाण सुबुह जो टे दफ़ा पढ़े जीअं नबी करीम असांखे सेखारियो वियो आहे त जेको आहे इस्तिआदा इहे 3 सूरतूं कुल हुवल्लाह कुल अऊज़ु बिरब्बिल फलक़ कुल अऊज़ु बिरब्बिन नास टे दफ़ा पढ़णियूं आहिनि सुबुह जो ऐं हथनि में फूके ऐं सॼी जान ते माण्हू हलाए छो जो इहे हिकिड़ो हिस्न आहे हिकिड़ो यानी इंसान खे बचाइण जे लाइ नज़र खां शैताननि खां तावीज़नि खां जिन्ननि खां शैताननि खां इहा इंसान जे लाइ हसन आहे वरी जे मग़रिब थिए थी त वरी बि इहो कमु करिणो आहे टे दफ़ा कुल हुवल्लाह 3 दफ़ा कुल अऊज़ु बिरब्बिल फलक़ टे दफ़ा ईअं तरतीब सां जेको असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं असांखे सेखारियो आहे कुल हुवल्लाह पढ़ी वरी कुल अऊज़ु बिरब्बिल फलक़ पढ़े माण्हू वरी कुल अऊज़ु बिरब्बिन नास पढ़े इहा 3 ईअं पढ़ी वरी नईं सईं पढ़े यानी 3 दफ़ा कुल हुवल्लाह थिया 3 दफ़ा कुल अऊज़ु बिरब्बिल फलक़ कुल अऊज़ु बिरब्बिन नास ईअं सभई टे करे पोइ हथनि ॿई जेके आहिनि जीअं दुआ कबी आहे ईअं उन्हनि में थोरो यानी फूके पोइ सॼी जान पंहिंजे अखियुनि ते मुंहं ते मथे ते गिले ते सीने ते पेरनि ताईं इहो माण्हू हथु हणी छॾे छो जो इहो हिकिड़ो अलाह जे तरफ़ां हिसन थी थो वञे हुन जे लाइ बचा थी थो वञे इंसान जे लाइ ऐं नबी करीम जेके शयूं असांखे सेखारियो आहे उन में असांखे वॾो फ़ाइदो आहे पर असां उन मां सिखूं उन मां फ़ाइदो वठूं जे असीं उनखे छॾे ॾींदासीं त असांखे पोइ नुक़सान थियनि था असांखे नुक़सान में पऊं था पोइ ॾिसूं दाऊं था कयूं यार असीं तकलीफ़ थी थिए असांखे जिनात थी थिए ऐं ख़ासतन हीअ जेके तकलीफ़ूं थींदियूं आहिनि इंसान मर्द जेके आहिनि मस्जिदुनि ते वञे थो वज़ू करे थो मस्जिद वञे थो निमाज़ पढ़े थो तकरीरूं ॿुधे थो दर्स ॿुधे थो ईमान मथे थो थिए ईमान मज़बूत थो थिए ईमान जे दिलि में मज़बूत थींदो त हीउ शैतान असांजे वेझे बि लंघे बि कोन सघंदा छो हज़रत उमर जंहिं गली मां लंघंदो त जिन जेके शैतान जेके आहे भॼी वेंदा ॿियनि गलियुनि मां त उनखे ॾिसी बि कोन सघंदा छो जो ईमान हुन जो मथे हो त इहो शयूं जेको इंसान मर्द जेके वञनि था मस्जिदुनि ॾे दर्स दुरुस ॿुधनि था त उन्हनि जो ईमान फुल थी थो वञे मथे ऐं इहा शइ हर इंसान बि सिखे थो ऐं इहो नबी जी हदीस बि आहे त ईमान यज़ीदु बित्ताअ व यंक़ुसु बिल-इस्यान जीअं इंसान को भलो अमल कंदो त ईमान हुनजो वधंदो ऐं जेको गुनाह कंदो न त उन ईमान सफ़ा लही ईंदो त इहो नबी करीम जी हदीसूं अचनि थियूं ला यज़नी ज़ानी वहुव मुमिन वला यसरिक़ु सारिक़ु वहुव मुमिन इंसान को मोमिन हूंदो ईमान वॾो हूंदुसि मथे हूंदुसि उहो को ज़िना थोरी कंदो जा को चोरी कंदो ईमान फुल सां हूंदो न शैतान पहिरियों कोशिशि कंदो आहे त हिनखे ॾिसां को ॾोह नंढो करायांसि को औरत ॾे नज़र कई को सोच ग़लति सोचई त मां ही बुराई कयां मां ही चोरी कयां ईमान कमज़ोर थी पोइ हुनखे वॾा ॾोह कराईंदो सो इहो तरीक़ो आहे शैतान जो त इहो पर इंसान जेको आहे न मर्द वरी बि मिले जुले थो दीनदार माण्हुनि सां उथे वेहे थो मौलवियुनि सां नेक माण्हुनि सां पर जेके औरतूं घरनि में वेठियूं आहिनि न्याणियूं घरनि में वेठियूं आहिनि माइर असांजो घरनि में वेठियूं आहिनि इहे जेके आहिनि सवलो शिकार हूंदो आहे शैतान जे लाइ शैतान जे लाइ छो हू न तकरीरुनि ते वञनि थियूं न मदरसनि ते वञनि थियूं न तहफ़ीज़ न क़ुर जो हिफ़्ज़ थो कनि या यानी ॿाहिरि जलसनि जुलूसनि ते कोन थियूं वञनि ही पंहिंजे घर में रुॻो वेठियूं आहिनि कमकार कनि पंहिंजा लटा असांजा धोअनि असांजे ॿारनि जी संभाल कनि खाधो पीतो ठाहिनि घर जी सफ़ाई कनि इन्हनि कमनि में ई मसरूफ़ आहिनि पोइ हिननि जो ईमान वधे कीअं ईमान हिननि जो औरतुनि जो वधे कीअं ईमान लहंदो वेंदो जीअं हुनजी सोचींदी त सोच हुनजी विश्वास खन्नास त आहे न अलाह ताला क़ुर में चई छॾियो आहे विश्वास खन्नास त हीउ हिन खे विश्वास ॾींदो त तुंहिंजो मुड़ुसु ॾिस तोसां मोहबत कोन थो करे तोखे घणो कमु थो कराए तोखे हीअं फलाणो ॾिस मर्द फलाणे जो मुड़ुसु ॾिस कीअं आहे उनखे कमु कोन थो कराए उनखे नौकिरी हाणे ॾिनी अथई या मासी हाणे ॾिनी अथई या ई मिड़ई विश्वास जेके हर कंहिं माण्हुनि जा पंहिंजा हूंदा वॾनि माण्हुनि जा ॿियो विश्वास हूंदो हर तबिके जो विश्वास उन्हनि जो पंहिंजो हूंदो की ग़रीबनि जो जेको हूंदो विचोलनि जो ॿियो हूंदो सफ़ा ग़रीब जेके उन्हनि जो विश्वास मट हूंदो जेके शाहूकार हूंदा ख़ुशि हूंदा उन्हनि जो विश्वास पंहिंजो हूंदो ईअं शैतान सभु कंहिंखे पंहिंजे तरीक़े सां हुनखे ईमान कमज़ोर कंदो छो जो शैतान तूं मां अॼु असांजे 40 या 50 साल उमिरि आहे जेको असां सां शैतान असां सां वेठो आहे असांखे बरगलाए थो इन्हनि जो 2-3 हज़ार साल उमिरि हूंदी हुनखे वॾो तजुर्बो थी वियो आहे त हीउ कीअं ईंदो हीउ केॾांहुं किराया हिनखे त उनखे तजुर्बो आहे इन शइ जो त इंसानु अलाह ॾे इल्तिजा करे अलाह खां घुरे त इहो इंसानु बचंदो छो
सहाबी चवंदा हुआ पंहिंजे पाण खे त केरु कहिड़ो ॿिए ॻोठ में ईंदो या कंहिं घिटी में लंघंदो ऐं कुता फिरी ईंदसि त जे न हिकिड़े कुते खे पियो मुंहुं ॾिए या विढ़े त हिन जो टाइम तमामु गुज़री घणो लॻंदो ऐं तकलीफ़ में पइजी वेंदो पर कुते जे मालिकनि खे सॾु कंदो त उहो कुते जो मालिक जो हिननि खे रुॻो हकल कंदो त सभु भॼी वेंदा। त असां हीअ शैतान जेके आहिनि असांजे पोयां आहिनि, असांखे बरगिलाइण आहिनि, हीअ आहिनि कुता। असांजे अलाह खे सॾु कंदासीं, अलाह खे पुकारींदासीं, या अलाह जीअं हीअ अक़ुल आऊज़ु बिरब्बिल फलक़ मिन शर्रि मा ख़लक़ इहे पढ़ंदासीं, अलाह पढ़े हुननि खे अंधो कंदो त उहो भॼी वेंदा, ठरी वेंदा, तोखे छॾे वेंदा। जे न त इंसानु घणे में पइजी थो वञे, तंहिंजे करे इंसानु कोशिशि करे नंढियूं नंढियूं सूरतूं यादि करे छॾे ऐं नबी करीम जीअं असांखे चयो त पढ़ो ऐं पंहिंजे अहल औलाद खे बि सेखारे छॾे, नंढड़नि खे शुकारे न सुबुह शाम, त उन्हनि जो बि हिकिड़ो हिसन थी वेंदो, हुननि जे लाइ बि हिकिड़ो उन्हनि जे लाइ बि संभाल थी वेंदी। हिते असांखे हिकिड़ो किस्सो यादि अचे थो त हज़रत उमर जे टाइम में ख़िलाफ़त में के सहाबी वेठा कंहिं मजलिस में, त उहे पंहिंजे पाण में कचहरी पिया कनि त हज़रत उमर अबू बकर खां ॾाढो भलो आहे, वधीक हिन कमु कयो। हज़रत अबू बकर जेको 2 साल ऐं कुझु महीना ख़िलाफ़त में हो, हज़रत उमर 10 सालनि खां मथे ऐं कुझु कमु कयो ऐं वॾा वॾा फतूहात थिया, परे परे मुल्कनि ताईं फतह थी वियो। त उहे ॻाल्हियूं ईअं कनि पिया सहाबी त उमर ॾाढो भलो आहे, अबू बकर खां भलो आहे। त इहे ॻाल्हियूं कंहिं फिरी गिरी हज़रत उमर ते वञी पहुतियूं। हज़रत उमर जिन उन चयो त उन जे ॿुधायसि ॻाल्हि त उन चईंदी किथे आहिनि जेके वेठा आहिनि, चई फिलाणी उता के वेठा आहिनि, चई त हल उथी उते उन्हनि सां निकितो, जल्दी वञी उन्हनि ॾे वञी उते पहुतो त उन्हनि खे वञी पहुची उन्हनि खे छा चयईं, उन्हनि खे चयईं त मूं ॻाल्हि ॿुधी आहे त तव्हां चओ था त उमर अबू बकर खां भलो आहे। त हुननि चयो हा इहे चयोसीं या उमर, चयईं सुम राह यहकुम, चयईं त हज़रत उमर चयो वल्लाहि लैलतुम मिन अबी बकर खैरुम मिन आलि उमर वल्यौम मिन अबी बकर खैरुम मिन आलि उमर। अबू बकर जे हिकिड़ो ॾींहुं हज़रत उमर जी सॼी ज़िंदगी खां ऐं सॼे हज़रत उमर जे सॼे माइटनि खां, सॼे ज़ात खां बि भलो आहे, ऐं उनजो हिकिड़ो ॾींहुं बि सॼी उमिरि जे ज़ात खां बि वधीक भलो आहे। त उन साहिबिन खे चई मां तव्हांखे हिकिड़ी ॿ ख़बर ॿुधायां थो। त हुननि चयोसि ॿुधा, चई त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेॾीमहिल मके खां लिके पियो त अबू बकर सां गॾु लिखितो, ऐं केॾीमहिल अबू बकर अॻियां पियो डुकेसि, केॾीमहिल पोयां पियो हलेसि, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुनखे ॾिसी चई अबू बकर छा थो थिए, केॾीमहिल अॻियां थो हली केॾीमहिल पोयां थो हली, चई डिॼां थो मथां पोयां दुश्मन तोखे तकलीफ़ ॾिए, वरी चवां थो त न अॻियां न केरु अचे, वरी अॻियां थो अचे। त अबू बकर खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त जे न मूंखे का तकलीफ़ थिए तूं चाहींदे त उहा तोखे थिए। त अबू बकर चयोसि उहा तकलीफ़ मूंखे थिए, तोखे न थिए। त इहा अबू बकर खे नबी करीम चयो त कुझु कोन थींदो ऐं तूं यानी त एतिरो ड्रिज न। ऐं गार ते जेॾीमहिल पहुता जबल में गार में, त नबी करीम अबू बकर झलियो नबी करीम खे, चई तूं अंदरि न वञ, तरस मां अंदरि वञा। पोइ अंदरि वञी गार खे साफ़ु कयईं ऐं जेके गिड़खा हुआ उन्हनि मां उहे जेके सभु गिड़खा जेके सुराख हुआ गार में अंदरि उहे सभु बंदि करे छॾियईं, एतिरे क़दुरु जो पंहिंजी ख़मीस बि लाहे के गिड़खे में विझी छॾियईं त मथां इन मां को जीत ॼणो निकिरे ऐं असांजे साईं खे कुझु तकलीफ़ पहुचे। कपिड़ा अॻड़ियूं जेके हुअसि ख़तमु थी वियूं त अबू बकर पंहिंजो पेर हिकिड़े गिड़खो जे उन में पंहिंजी खुड़ी विझी छॾी त मथां उतां का शइ अचे त नबी करीम खे निंड अची वई, थकिजी पियो। त नबी करीम उथियो त ॾिठईं त अबू बकर खे ख़मीस बि कान्हे ऐं अबू बकर खे ॾाढी तकलीफ़ अची वई, छो जो उनखे नांग ॾंगियो हो उतां पेर में। पोइ नबी करीम उनजे लाइ अबू बकर जे लाइ दुआ घुरी त ऐं पंहिंजे लुआब खणी उनजे पेर ते हयईं त हुनजो जेको ज़हर जो असरु ख़तमु थी वियो। पर उते नबी करीम ॾिठो त केॾो मुंहिंजे लाइ अबू बकर करे थो, त उते हथ मथे करे ऐं चई अल्लाहुम्मा इजअल अबा बकर मई फी दरजती यौमल क़ियामा, चई या अल्लाह मूंखे अबू बकर खे हिकिड़े दर्जे में जन्नत में कजां। त हिते हज़रत उमर चयो त ॾिसो इहो ॾींहुं जेको हो अबू बकर जो मुंहिंजे सॼे ज़ात वारनि खां बि बहितर आहे, तव्हां छा था सम्झो। वरी बि हुननि खे चयो वल्लज़ी नफ़्सी बितिल्क खैरुम मिन आलि उमर, इहा जेके उन्हनि जे अबू बकर जेको नबी करीम जे लाइ फ़िदा कयो ऐं कमु कयो, इहो हज़रत उमर जे सॼी ज़ात वारनि खां उहो
उहो बहितर आहे। तव्हां छा था चओ त उमिरि भलो आहे, त ॾिसो सहाबी केॾो नबी करीम जो साथ ॾींदा हुआ, मुहबतनि उन्हनि सां। अलाह ताला असांखे तव्हांखे बि इहा ई मुहबत जे नबी करीम सां अलाह ऐं हिदायत जे तौफ़ीक़ जे इल्म जे हादा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।